ठारो शाह थाणे जे नवाज़ लीग जे अॻवान ऐं अॻूणे ममलिकती वज़ीर सैयद असगर अली शाह समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ हमले ऐं हवेली ते कब्ज़े जो केस दाख़िल। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। अॻूणे ममलिकती वज़ीर असगर शाह जे भाउ इब्राहिम शाह जे मुलाज़िम ग़ुलाम अब्बास सियाल जे फ़रियाद ते दाख़िल करायल केस में सैयद असगर शाह ऐं संदसि मुलाज़िम नामज़द फ़रियादी जो चवणु आहे त इब्राहिम शाह जे चवण ते दरबेलो जे बंगले में क़ाइमु हवेली ते मरमती कमु कराए रहियो हुयसि त असगर शाह मुलाज़िम सां गॾु हमलो कयो। जवाबदार धमकियूं ॾींदे रवाना थी विया। अॻूणे ममलिकती वज़ीर असगर शाह जो चवणु आहे त नंढो भाउ इब्राहिम शाह हवेली ते कब्ज़ो करण लाइ मुलाज़िम सां गॾु पहुतो, खेसि अॾावती कमु करण खां रोकियो त हुन मुलाज़िम ज़रिए मुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे। मुंहिंजो भाउ सियासी मुख़ालिफ़नि जे चुर्च ते मुंहिंजी साख ते धक रसाए रहियो आहे। कूड़े केस खे अदालत में मुंहुं ॾींदसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।